खबर शामिल कई पिया। ठठो में रिपोर्ट लखा दिनों झिड़काई जी। कराची इब्राहिम हैदरी जी रेवासण औरत मसवात नसरीन मला ज़ाल अली हसन दी खमीसो उर्फ आचार मला पंहिंजे मासूम 10 महीननि जे पुट अली रज़ा सां गॾु 62 माण्हुनि जी ज़्यादतियुनि तोड़े सांच थियल नाइंसाफ़ियुनि तोड़े संदसि पारां दाख़िल थियल केसनि तां हथ खणाइण लाइ ॾिनल मौतमार धमकियुनि ख़िलाफ़ ठठे पहुची साफ़िन अॻियां दाईंदे मसवात नसरीन मला चयो त कुछ ॾींहं अॻु हू पंहिंजे बीमार पुट खे अस्पताल खणी वई त रस्ते मां खेसि 62 शख़्स जे मैनेजर दादू कडाणी ऐं अनीस दबलो खेसि ज़बरदस्ती अगवा करे संदसि लॼा लुट कई, जिन ख़िलाफ़ इब्राहिम हैदरी कराची थाणे में केस दाख़िल करायो। जिन ॿिन्ही जवाबदारनि दादू कडाणी ऐं अनीस दबलू खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे, जेके मूंखे केस सां हथ खणाइण लाइ मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि, जिन मां मूंखे जानी नुक़सान जो ख़तरो आहे। मसवात नसरीन चयो त अस्पताल में मदद कयो, मदद करण के बदले मुझे जगह ते खड़ी नंढड़े पासे का खंजर रखो अनीस दबलो दादू कडाणी ने मुसा रेप कयो। जी मुझो नंढो अली तबियत सीरियस थी तो मुझे खानो थोड़ा अॻियां लाए जायो बाइक ते वा ॿ ॼणा हुआ। पहिरीं हिकिड़ो ॼणो हुन खयो पोइ हुन ॿिए खे फ़ोन करे हुते जॻह ते घुरायो, गली हुई मुंहिंजे घर वठी पहुते मुंहिंजे नंढड़े ते चाकू रखूं पोइ मूंसां रेप कयो। जी न हो छा मोटरसाइकिल चढ़ी वियो हुते रास्ते वारनि सुञाणण हुआ इनकी वजह से घर सब कुछ मुझे फिटी वियो। माइटनि खे कोन माइट बि हाणे मूंसां दादू कडाणी उन्हनि सां वरी इंसाफ़ जे बदिले साईं जेका आहिनि उहो बि गुलशाह अहमद कसी सभु उन्हनि सां मिलियल आहिनि। सभु